घणी थींदी आहे उहा बड़काए त ताक़त घटि थींदी वाह पिछे फटकणु पएगा वञ पिछे वाल चा गान सी कि नहीं थई आ किथां वाल लूण खाण जो दवा के दस वेढ़ाए ॾहूं वाला कराची गहन हूं टिस्टा अञा पठियां कान्हे फज़र रख वेसन सूमर ते उहे टिस्टा ॾिसनि ठीक इहे ख़बरां अच्छा लूण खाण जी कीअं विढ़ियनि डॉक्टर नाल गहन निगारी जे अस्पताल च उहो हा कान हाओ उहो हा कान वाला ओठो मेघवाड़ जे अस्पताल ई हूं कोन गहन खे फट फट त ॿाहिनि सघंदा हूंदे अस्पताल सुता पाइजे दवा ॾे पढ़ाईअ जो पढ़ाईअ जो उहे पढ़ाईअ जो मां ॾींदा कान हाओ झेड़ा थी सी हा हाओ त पीड़ीअ खे ॾिसी वठंदनि डॉक्टर को हा गले वठंदनि लता मुखां चलता हूँ ठीक हुन ठीक है कीअं की राबता ख़बरचार टेलीफोन चालू वेंदा त हूंदे कल्ह गहन छोकिरो ॾेखण अच्छा 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 उतार त खयों कान फारम चयोसां ठीक रागदार खे टुरना हाओ फट फट ते चाढ़ोसां वाह फारम चयो आहे 5 बजे अच्छा छिंजमाला फलाना ढींगड़ा कई शर खमीसा हाओ इहे गहन 5 बजे ॾेखण ठीक एॾे तूं कान गया हाँ सही सही हाँ न तो अंदा वीचारा यका बैठा हुंदा इथं हाओ 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 न ठीक 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 भला भला अच्छा हाओ अल्लाह भली करे बीमार कोई न थी तोबा तोबा तोबा